जी बरसात खां पोइ हींअर कराची जेका सूरत हाल आहे उहा अफ़सोसनाक हुजण सां गॾोगॾु तशवीशनाक बि आहे। कराची जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हींअर बि जेको आहे उहो पाणी उन ई रीति मौजूदु आहे। पीपल्स पार्टी जे वज़ीरनि पारां या सिंध हुकूमत पारां इहा मुसलसल दावा पई कई वञे त सिंध हुकूमत पंहिंजो कमु करे पई या KMC जेको आहे उहो पाणी जे निकाले जे लाइ बहितर कमु करे रही आहे ऐं कराची खे असां 90% जेको आहे उहो बरसात जी पाणी खां या जेके गंदो पाणी आहे उनखां असां जेको आहे उहो पाक करे छॾियो, पर ईअं बिल्कुलु न आहे। असां हींअर मौजूदु आहियूं मेन शाहराह फैसल खां बिल्कुलु 10 फ़ासिलनि ते 10 फुटनि जे फ़ासिले ते असां मौजूदु आहियूं, जिते बैक साइड ते हीअ नर्सरी जो इलाइक़ो आहे। हिते तव्हां ॾिसी सघो था त केॾी तादाद में पाणी जेको आहे उहो मौजूदु आहे। गाॾियूं जेके आहिनि उहो इन ई पाणी मंझां जेको गाॾियुनि जो जेको आहे उहो गुज़र आहे। आम जेको शहरी आहे, आम जेको माण्हू आहे कराची जो, उहो तमामु घणी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾिए पियो। हिकु त जेको आहे उहो के इलेक्ट्रिसिटी पारां बरसात पवण सबबु जेको आहे उहो लाइट खे पिणु बंदि कयो वियो आहे ऐं लाइट जे बंदि हुजण खां पोइ मथां वरी घरनि खां ॿाहिरि हेॾी वॾी तादाद में पाणी हुजणु यकीनी तौर ते इहो आवाम जे लाइ अफ़सोसनाक ऐं ॾुखो ईंदड़ जेको आहे उहो मरहलो आहे। इन ई मरहले में इन ई जेको आहे सूरत हाल अंदरि तव्हां सोचे सघो था त आम माण्हू जेको आहे उहो कराची जे शहर अंदरि हिन बरसाती सूरत हाल अंदरि कीअं सर्वाइव कंदो हूंदो। जी